सिक्का मोहब्बत अल्लाह पाक पंहिंजो रहमतूं असां ते तहां ते नाज़िल फरमाए। पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में जेको पैदा करण जो शरफ़ अता फरमायो अथई, इहो शरफ़ दुनिया तोड़े आख़िरत में असांजे मथां क़ाइम फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजी उम्मत जे लाइ बेहिसाब नेमतूं अता फरमायूं आहिनि। दुनिया जूं हुजनि, आख़िरत जूं हुजनि। अल्लाह पाक तोखे असांखे उन नेमतुनि मां हिस्सो अता फरमाए, हिस्से वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन नेमतुनि में हिकिड़ी ख़ुसूसी नेमत रमज़ान शरीफ जो मुतबर्रिक महीनो बि आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन महीने जी तारीफ़ में फरमायो त जेको उम्मती रमज़ान शरीफ जे अचण ते ख़ुशि थिए, छो त उन बुख जो सिस्टम आहे, रात जो ओजागे जो सिस्टम आहे। ये ॻाल्हियूं मिड़ई इंसानी नफ्स के कुछ थोड़ियूं ॾुखियूं लॻनि। फरमाइनि था त ख़ुशि थिए अचण सां, ऐं रमज़ान शरीफ जे वञण ते ॾुख थिएसि। सरकार फरमाइनि था त अल्लाह पाक फरमाए थो त इन्ही माण्हूअ जे बदन ते दोज़ख जी बाहि हराम करे छॾियो। रमज़ान शरीफ जो महीनो आयो पए, 29 शोबाना या हिकु ॿ ॾींहं अॻु हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त सरकार उथिया, ख़ुतबो ॾिनऊं ऐं असांखे फरमायूं त हिकिड़ो अहिड़ो महीनो तव्हांजे मथां छांव करण वारो आहे जंहिंमें मोमिन जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे ऐं मोमिन नफ़िल पढ़े त हुनखे फर्ज़ जेॾो सवाब ॾिनो वेंदो आहे, पर जे फर्ज़ पढ़े त ॿियनि महीननि जे भेट में 70 फर्ज़ जेॾो सवाब वधीक ॾिनो वेंदो अथसि। पोइ रोज़े जी तारीफ़, तरावीहनि जी तारीफ़, हिन महीने में जेके इनाम मिलनि था उन्हनि जी तारीफ़ फरमाई अथऊं। बिरादरान इस्लाम, हक़ीक़त इहा आहे त रमज़ान शरीफ जे महीने में अल्लाह ताला जे जेका रहमत आहे रब करीम जी, उन्ही जो जोश सखावत कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहे तबियतुनि में हिकिड़ी ॻाल्हि पैदा थींदी आहे त माण्हू उहे कम घणा करे वेंदो आहे। तबियत में अहिड़ी ॻाल्हि पैदा थींदी आहे। उलमा सगोरा फरमाइनि था त रमज़ान शरीफ में अल्लाह ताला जी रहमत जी जेका सखावत आहे उन जो जोश वधी वेंदो आहे ऐं उन जोश वधण जे करे हैरत अंगेज़ इनामात उम्मत खे मिलंदा आहिनि जेके आम हालात में नथा मिली सघनि या न मिलनि था। ऐं मग़फ़िरत जो सामान, छुटकारे जो सामान इहे रमज़ान शरीफ में पोइ उन्हनि इनामात खे, रब जे उन सखावतुनि खे महबूबनि चिट्टो करे फरमायो। पाण फरमायूं त रमज़ान शरीफ ईंदो आहे त रोज़ेदारनि जे लाइ हाणे रमज़ान शरीफ ईंदो वरी पूरो थींदो। जीअं पूरो थींदो त पहिरीं शवाल खऊं
29 शोबान ताईं इहे 11 महीना जन्नत के सिंगारियो वेंदो, उन जन्नत के जेका रोजेदारनि खे मिलणी आहे। 11 महीना सिंगार जन्नत जो हलंदो, अल्लाह ताला जे तरफों हुकुम थींदो, सिंगार करायोसि। कहिड़ी जन्नत के? बाबुर रियान, उतों सर्व रोजे वारा दाखिल थींदा। जन हयाती जे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखिया, उन्हनि जो बाब ई अलॻि आहे, उन्हनि जो दर ई अलॻि आहे। ॿियनि नेकिन वारा भी जन्नत में वेंदा, पर रोज़ेदारनि जो उहो दरवाज़ो ख़ासि हूंदो। जन जे हयाती में रोज़ा न विया आहिनि, उहे उतों वेंदा ऐं सॼो सॼो साल उन्हनि जे जन्नतुनि जा सिंगार नवां पिया थींदा। हैरत अंगेज़ इनाम आहे। पाण फरमायूं त पर जॾहिं रमज़ान वरी वेझो ईंदो आहे, हाणे शोबान शरीफ़ अची वियो, रमज़ान थियण वारो आहे, त सरकार था फरमाइनि त अलाह साईं फरमाईंदो अथनि त रमज़ान शरीफ़ वेझो थो अचे, ख़ूब सिंगार करायो, जल्दी कयो, भलाई कयो। इहो पहिरियों इनाम आहे। ॿियो, जेके मुस्लमान फौत थी विया आहिनि, पंहिंजे पंहिंजे कीते जो अज़ाब था ॾियनि, अल्लाह अकबर कबीरा, रब शल माफ़ी ॾे। तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई आहे, हाणे वरी बि वियासीं तो आहे ॻाल्हि ताज़ी थी वञे साईं जी एॾई कचे सेवण शरीफ़ जे। पोइ उते दुआ घुरण वियासीं क़ब्रिस्तान में, तो ॿुधाइनि पिया हिकिड़ो कुबो ॾेखारियो हिकिड़े आलिम ते, चइसि 1942 वारी ॿोॾ में इहो साईं बादशाहनि खे वठी आयो, पाकिस्तान ठहियो कोन, इन जो निकाह हो। भान सईदाबाद ताईं साईं बादशाह ट्रेन में आया, उतो वरी उठ ते वठी आयासीं। पोइ साईं जो निकाह थियो। पोइ जॾहिं साईं मोटिया पिया वञनि त हिन चयो त साईं हीअ जेका ॿोॾ आई हुई, सॼो क़ब्रिस्तान स्लेट करे छॾियो अथई। हाणे मुंहिंजे वालिद साहिब जी हुते क़बर आहे, सो मूंखे सम्झ में नथी अचे त कहिड़े हंधि आहे। दुआ फरमायो त उहा लभे, मां पंहिंजे वालिद जी क़बर खे ठाहियां। सभु क़बरूं पाणी ढहाए विया। पाण फरमायुसि त मूंखे हुते वठी हल, क़ब्रिस्तान कुझु परे आहे ॻोठ खां। पोइ पाण उते आया। पोइ चए पियो त हीअं घुमी हिकु जाइ ते बीही, फरमायुसि त तुंहिंजे पीउ जी क़बर हिते आहे, हिते। उन आलिम पोइ ॻाल्हि कई त मूंखे त दिलि में ख़्यालु थियो त असां पूरियो आहे, असां ई पक सां नथा चऊं त कहिड़े हंधि क़बर आहे। साईं बादशाह पहिरियों दफ़ो आया आहिनि, फरमाइनि था हिते क़बर आहे। इहे दिलि जा ख़्याल। चए पाण घड़ी खां पोइ फरमाइनि त अबा तुंहिंजो पीउ चिल्म छिकींदो हो न, हाणे चिल्म छिकल जहिड़ो ॾोह बि क़बर में ज़ाहिर थिए त रब माफ़ी ॾिए न। त किथे सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। साईं जे पेरनि ते किरी पियो। बेशक साईं, बेशक। मदीने जा साईं जा फरमाइनि त रमज़ान शरीफ़ कहिड़ी नेमत आहे। जेके फौत थी विया आहिनि मुस्लमान ऐं उन्हनि ते जेकॾहिं अज़ाब हले थो त अल्लाह ताला फरमाईंदो आहे त रमज़ान शरीफ़ जे करे इन्हनि ते अज़ाब न थींदो, अज़ाब हाली खणी छॾे। रमज़ान जो महीनो फ़रत में जेके क़बरनि में पिया आहिनि, इहो महीनो मौक़ूफ़, जीअं कंहिं शइ खे बीहारियो वञे, बीह हाली स्टाप आहे। टियों इनाम करीम था फरमाइनि, रोज़ानो रोज़ानो मुसलमान रोज़ा था रखनि, मुसलमान रात जो क़ुरान था पढ़नि। 6 लख मुसलमाननि जी बख़्शिश थींदी आहे। ॿार छोकिरो लठ सां हरकत करे थो फुरेसि, खड़गा थो करे। 6 लख मुसलमाननि जी रोज़ानो माफ़ी थींदी आहे। छा थो सम्झे? ख़ुदा जो इनाम त ॾिस। हिकिड़े माफ़ी जे लाइ अलाए छा खपे। महबूब फरमाइनि था पर रमज़ान शरीफ़ जी जॾहिं आख़िरी राति थींदी आहे
तो महबूबन फरमायो तो जेके सॼी रमज़ान में बख़्शिया विया ओतिरा वरी आख़िरी ॾींहं ते बख़्शदा आहिनि उहे 1 करोड़ ऐं 76 लख था थियनि रोज़ 6 लख रोज़ 6 लख रोज़ 6 लख आख़िरी रात ते 1 करोड़ 76 लख ये रमज़ान शरीफ आहे फरमायूं त रमज़ान शरीफ में केर बि वफ़ात करे अल्लाह जे तरफ़ों हुनखे इनाम ज़रूर ॾिनो वेंदो आहे जेको रमज़ान शरीफ में फौत थो थिए ऐं 6 मां तव्हांखे ॿुधायो त बाब रियान अलॻि दरवाज़ो ख़ासि प्रोग्राम ख़ासि इस्तक़बाल ख़ासि इंतज़ाम रोज़ेदारनि जे लाइ वरी जो दावत हुजे उते जो अलॻि रस्ते खां वठी वञनि त छा थो सम्झे अलॻि रस्तो बाब रियान इहो रोज़ेदारनि जे लाइ ऐं वॾी जेका ॻाल्हि आहे सा इहा आहे त रमज़ान शरीफ़ जे महीने में सरकार था फरमाइनि त जेको बि रोज़ा रखंदो उनजी बुखरी काटींदो उनखे अल्लाह अजर पाण ॾींदो मलाइकनि जे हथों मिलणो आहे रब जे हुकुम सां मिलणो आहे पर जंहिंखे अल्लाह पाक पाण पंहिंजे हथ मुबारक सां अजर ॾिए या पाण अता फरमाए सम्झे थो त इहा महिरबानी केॾी आहे महबूब फरमाइनि था त रोज़ेदार जे लाइ अल्लाह रमज़ान में 2 ख़ुशियूं रखियूं हिकु शाम जो रोज़ो खोलींदो अफ़्तार कंदो इंसान आहे उञ लॻे थी बुख लॻे थी लाज़िम तबियत ख़ुशि थींदी पाणी मिलंदो हाणे टाइम पूरो थियो आज़ान अची वई आहे सिज लथो आहे हाणे रोज़ो खोलियईं तबियत ख़ुशि थींदी सरकार फरमाइनि था हिकिड़ी ख़ुशी इहा अथसि जेका 30 ॾींहं मिलंदसि रोज़े रखण जे करे ॿी ख़ुशी अल्लाह फरमाइश थो तंहिं महिल थींदो जंहिं महिल मां सां मिलंदे उहा ख़ुशी अलॻि ॾींदोमांइ ऐं रमज़ान शरीफ़ जे रात जे नमाज़ में रमज़ान शरीफ़ रात जी नमाज़ तरावीह जेके क़ुर पढ़ंदा आहिनि हर मदीने जा साईं था फरमाइनि त हर रकात जे हर सजदे जो सवाब 1500 नेकियूं आहे तरावी नमाज जेका पढ़ंदा आहियूं इज़ाफ़ी नमाज आहे न तरावीह नमाज पाण सुन्नत मुअक्कद आहे सुन्नत मुअक्कद महबूब जे उन तरीक़े खे सॾिबो आहे जंहिंजी ताक़ीद चला त कजाए न कंदो त ॿियो थी ॾिस सुन्नत मुअक्कद उनखे सॾिबो आहे पर जमायत सां पढ़नि सुन्नत किफ़ाया आहे महबूबन 3 रात पढ़ी पोइ 4थी रात ते अॻिते हली फरमायूं इन करे न निकितासीं त मथां फर्ज़ थी वञेव ऐं निभाए न सघो अॼु ॾिसो त मुस्लमान नमाज़ काथे था पढ़नि अगर ही ख़बर ही हर रकात जे सजदे जो सवाब 1500 नेकियूं त 20 रकातनि जा 40 सजदा त थी विया ॿिया बि सजदा त थी विया तहज्जुद पढ़े इशा जी नमाज़ मगरिब जी नमाज़ इहे नफ़िल पढ़े इहो शरफ़ रमज़ान शरीफ़ जी रात खे आहे इन में जेको बि सजदो ॾींदो 1500 नेकियूं पाण फरमायूं त क़यामत जे ॾींहुं रोज़ो पंहिंजे रोज़े रखण वारनि जी सिफारिश कंदो रोज़ो पंहिंजे रोज़े रखण वारनि जी सिफारिश अल्लाह जे हुज़ूर में कंदो ऐं उहा सिफारिश क़बूल कई वेंदी रद न थींदी अल्लाह पाण फरमायूं त रोज़े जो क़दुरु अल्लाह जी ज़ात वटि एॾो आहे जो रोज़ेदार जे मुंहं जी बूए अल्लाह पाक वटि मुश्क खतूरी खां वधीक आहे उन्हनि हदीस शरीफ़ पढ़नि
हिकिड़े माण्हू खे दोज़ख में विझंदा, पोइ उहो ॼणा दोज़ख में किरंदो त हाणे दोज़ख त अंदरि सही बाहि आहे न, बाहि में माण्हू चुप त कोन, मुंहुं बंदि त न कंदो, लाज़िम मुंहुं पटींदो, मुंहुं खोलींदो, हा ईअं कंदो। हुन वीचारे खे दोज़ख में उछलियो, हा अॼु कई त हुनजे मुंहं मां जेका बूह निकिरे पई त जहनम जी बाहि भॼी वई हुन, दोज़ख जी बाहि हुन खां पई भॼे। जहनम जे दारो खे चयो त अजब आहे दोज़ख जी बाहि, तूं हिन खां भॼी थी वञे, हिनखे हिते विझे अथऊं, चई हीअ रोज़ा रखंदो, हिन जे मुंहं में रोज़े वारी बूह आहे, इहा ईंदी मां भॼी वेंदसि, मूंखे ताक़त मां हेठि रोज़ो फ़क़ीर आहे बि गुनहगार, पर क़िस्मत में रोज़ा लिखियल अथसि, उहे न कया अथई। जहनम जी बाहि टुकंदी भॼंदी थी वञे त मूंखे ताक़त कान्हे जो मां इन खे हथ लाहियां, इहो ख़ुदा ॾेखारे थो न। सरकार फरमाइनि था त रमज़ान शरीफ़ में शब क़दर आहे, उहा राति क़दर वारी जेका क़ुरान शरीफ़ जे नाज़िल थियण जे करे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, हिन क़दर वारे क़ुरान खे क़दर वारी राति में लाथो अथसि, क़दर वारे क़ुरान खे। उन हदीस शरीफ़ तफ़सीर में पढ़ियुमि हिन में त उनजो नालो मूंखे ॾिसणो थो वञे, लिखियलु आहे अलाह वारो आहे, पोइ त हुन तफ़सीर बि लिखियो आहे। उनखे बीमारी थी, पोइ हिकिड़ो सख़्तो सॾिबो आहे, उहो सख़्तो थींदो आहे त माण्हू साह खणी न सघंदो आहे, हाणे तॾहिं त इहे कोन आहे औज़ार, सख़्तो जो हुनखे थिए त सम्झूं वफ़ात करे आहे, हुनखे वेझारे नमाज़ पढ़ी दफ़न करे आयो। जॾहिं क़ब्र में हुनजो सख़्त वारी बीमारी पूरी थी, हुनखे होश आयो, ॾिसे अड़ी मां त अंदरि क़ब्र में पियो आहियां, हिन में सामीअ में, हाणे साईं केरु हिन मिटनि खे पटे। पोइ हदीस शरीफ़ यादि आयसि त महबूबनि फरमायो त कंहिं ते बि तकलीफ़ अचे, तकलीफ़ वॾी या रिज़्क़ जी तंगी थिए त उहो 40 भेरा यासीन शरीफ़ पढ़े, पूरी न कंदो त अॻे देरि थी वेंदसि। उन्हनि मुर्सनि खे यकीन हो त ईअं थींदो। अची यासीन शरीफ़ शुरू कयईं, 39 दफ़ा जॾहिं यासीन शरीफ़ पढ़ी, 39 दफ़ा जॾहिं पढ़े पियो त ईअं जीअं न खोट खोटा थींदी आहे, ठक 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 या खोटींदे। हिकिड़ो कफन चोर हो, तॾहिं कपिड़ा न हूंदा, कफन नवां चोराईंदा, उन कफन चोर आयो, हीअं क़ब्र खोटे हिन जे कफन कढण जे लाइ त हड़बड़ करे हीअं उथियो ऐं हुन ट्रापी खई, अलाए बाबा जेको आहे सो जिन आहे, अलाए छा आहे, भउ त थींदो आहे राति जो, हूअं त सम्झ में त मौल आहे, करे ॿाहिरि निकितो। हाणे ॿाहिरि जो निकितो त परियां जेके ॿियो ॿारा कयो ॾिठो, उन बि ट्रापी खई, हीअ बि न क़ब्र में निकितो आहे। पोइ हिन सोचियो जे हीअं वेंदुसि त ॿेली हिकु त को पत न कंदो, मतां कंहिंजो हया फाटी पए, मतां कुझु को ॿियो थिए। पोइ राति जो वियो घिटियुनि में रड़कंदो पियो वञे त मां फलाणो आहियां, सख़्ते जी बीमारी सम्झी पूरो ऐं जहिड़ो आहियां, इहो थी क़ुरान। हाणे मूंखे ॿुधाए त क़ुरान शरीफ़ नाज़िल थिए थो जंहिं राति में, उहा बि क़द्र वारी राति, पाण क़ुरान शरीफ़ क़द्र वारो त नज़ल अला क़ल्बिक, अलाह जो फरमाए महबूब इहो मां तुंहिंजे क़ल्ब ते नाज़िल थी कयां, नज़ल अला क़ल्बिक, त इहो क़ल्ब मुबारक कहिड़ी क़द्र वारो हूंदो, इन महबूब जो क़द्र छा हूंदो। इहा राति फरमायूं त जेकॾहिं को इहा राति इबादत में गुज़ारे त हिकिड़ी राति जे करे 1000 महीननि जे रातियुनि खां वधीक जो सवाब हिनखे ॾिनो वेंदो। त हिसाब कयो अथऊं 84 साल खनि थियनि थिया, 83 84 साल,
83-84 साल जन लागी थी सेकंड भी न गुसायो अथई इबादत कई हिकड़ी रात केर कंदो 83-84 साल इबादत लागी तो नफिल पढ़े ज़िक्र करे न सघंदो हिकड़ी रात पर आहे रमज़ान शरीफ़ ॿियनि महीननि में न आहे रमज़ान शरीफ़ ऐं उन्हनि जी मग़फ़िरत बि कई वेंदी आहे छुटकारो बि मिलंदो आहे वरी एतिकाफ़ जेको रमज़ान शरीफ़ में थींदो आहे महबूब फरमाइनि था त एतिकाफ़ हिकिड़ो 3 खायूं 500 वरह जो पंधु हिकिड़ी 500 वरह जो पंधु ॿी 500 वरह जो पंधु टी एतिरो जहन्नम खे दोज़ख जी बाहि खे एतिकाफ़ करण वारे खां परे करे छॾींदी पर इहो त थियो हिकिड़ो ॿियो महबूब फरमाइनि था त पूरी दुनिया में जेके नेकियूं थियनि थियूं न ॿाहिरि माण्हू नेकियूं था कनि कंहिं ॿाहिरि ख़ैरात कई कंहिं कंडो परे कयो कंहिं ॿी चङाई कई कंहिं जिहाद कयो जहिड़ी बि ॿाहिरि नेकी हले थी एतिकाफ़ वारो मस्जिद में आहे हू त ॿाहिरि नथो वञी सघे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त जेके ॿाहिरि नेकियूं हलनि थियूं इन्हनि सभिनी नेकियुनि जा सवाब मुंहिंजे तरफ़ां हिनखे बि ॾियो असांजे दर ते वेठो आहे इहो थियो रमज़ान शरीफ़ तॾहिं आका व मौला हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजा उम्मतियो जे तव्हांखे न ख़बर पए त रमज़ान शरीफ़ छा आहे रमज़ान शरीफ़ छा आहे रमज़ान शरीफ़ में छा थो मिलेव त जेकर तमन्ना इहा कयो त हिकिड़ो महीनो छो आहे 12 महीना रमज़ान जा महीना अल्लाह ताला असांखे नसीब करे महीनो मुतबरक वेझो आहे नियत इरादे खे मज़बूत कबो त मालिक नसीब कंदो ऐं दुआ बि घुरबी त अल्लाह सां नसीब बि कर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मालिक साईं मौक़े ते आयो आहे मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजो इनाम तुंहिंजूं रहमतूं तुंहिंजूं मग़फ़िरतूं असांजे दरवाज़े ते थियूं अचनि पर दरवाज़े ते नथियूं अचनि असांजे घर में थियूं अचनि मुंहिंजा मालिक रुॻो घर में नथियूं अचनि असांखे अची चिंबड़नि थियूं असांजी झोली जा सोराख बंदि कर त इन में इहे रहमत जा फुड़ा पवनि असांजे कल्ब खे मोमिननि वारे नूर जो को ॾे मुंहिंजा मालिक साईं हिसो त इन्हनि नेकियुनि खे हासिल करे रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जी तौफ़ीक़ रमज़ान शरीफ़ जे तरावीहनि जी तौफ़ीक़ क़ुरान मजीद जे तिलावत जी तौफ़ीक़ हर उहा शइ जेका करीमनि फरमाई असां ग़रीबनि खे नसीब फरमाईंदो त अहसान थींदा सोनी जमायत खे ॿियनि मुस्लमाननि खे मुसीबतूं दूर फरमाए गुनाहनि जी माफ़ी अता फरमाए रिज़्क़ जी बरकतूं फरमाए सेहत व सलामतियूं फरमाए ईमान इज़्ज़त में बरकत फरमाए ओचिते मुसीबत ओचिते मौत खां अमन अता फरमाए घरनि में सुकून अता फरमाए मसाला जेके आहिनि उहे असांजा मसाला हल करणु फरमाए महांगाई तकलीफ़ूं माण्हू ख़ुदकशियूं था कनि असांजूं सम्झूं बि सही कर पंहिंजे मथां भरवसो बि ॾे अहिड़नि मुसीबतुनि खां बि बचाए अल्लाह पाक मुसलमाननि जो ख़ैर मुल्क जो ख़ैर दरगाह आले हज़रत मशहूर शरीफ जो ख़ैर अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन ला इलाहा इल्लल्लाह अब हिनखे हीअं हीअं न कजो लाउड ख़राब थी थो वञे अब सलाम पढ़ायो सलाम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम फकीरों के सरवर पे